अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो नुमान अली किरो। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में। दोस्तों इन खां अॻु में मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा, जीअं तव्हां ताईं असांजो वीडियो न पहुची सघे। दोस्तों अॼु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि छा हिकु न्यू सॉन्ग सीरियल अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे दौलाब। दोस्तों ड्रामा सीरियल तकरार जी जॻह ते हलंदो, इन में वॾी कास्ट आहे। दोस्तों अब्बासुल आज़म मेंगल, निसार शाह और जानी जतोई ॿिया बि खोड़ अदाकार ईंदा। दोस्तों इन ड्रामे खे ॾिसण जे लाइ असां तव्हांखे हर ड्रामे जी अपडेट ॾींदासीं, जीअं असांजो वीडियो तव्हां ताईं जे दोस्तों असांजी वीडियो तव्हां तक पहुची सघे। दोस्तों अॼु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधायूं ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में। तमामु जल्द रिकॉर्डिंग शुरू थियण वारी आहे। दोस्तों जीअं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा, जीअं असांजी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों जीअं असांजी वीडियो तव्हां तक पहुची सघे। दोस्तों ड्रामा सीरियल तकरार ख़तमु थी चुको आहे, दौलाब जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। अस्सलाम वालेकुम।